नौशर फिरोज़ जी सिंध एजुकेशन फाउंडेशन के मैनेजिंग डायरेक्टर गंवर अली हलागारी पारां ऐलानियल एनरोलमेंट ड्राइव के सिलसिले में द नेशन हाई स्कूल ऐं जमा पब्लिक स्कूल पारां जागरूकता रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी सेफ जे डिस्ट्रिक्ट हेड अली असगर जमाली, प्रोग्राम ऑफिसर अब्दुल मजीद जुणेजो, स्कूल ऑपरेटर एडवोकेट अकबर अली सुमरो, सादिक अली आलमाणी ऐं यासिर अली जतोई के रैली जो मक़सद तालीम खां महरूम ॿारनि ख़ासि करे नियाणियुनि खे स्कूल ॾांहुं राग़िब करणु हुयो। जागरूकता रैली में वालिदैन, इलाक़े जा मुअज़्ज़िज़ीन, उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां वॾे अंग में शिरकत कई। रैली के ख़िताब में असगर अली जमाली ॿियनि नियाणियुनि जी तालीम, वालिदैन जी ज़िम्मेवारी ऐं तालीम जी समाजी अहमियत ते ज़ोर ॾिनो। शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां तालीम जी अहमियत बाबति तकरीरूं पिणु कई वयूं, जिन में ख़ासि तौरु नियाणियुनि जी दाख़िला खे वधाइण ते ज़ोर ॾिनो वियो। जागरूकता रैली खां पोइ इलाक़े में मौजूद तालीम खां महरूम 35 ॿारनि खे तालीम ॾांहुं राग़िब करे स्कूल में दाख़िल कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।